सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 14। सुलेमान हिकु शराबी कोन्या 17 अक्टूबर सन 1244 ईस्वी। बोतल मां आख़िरी जाम अंदर ओते अधु रात जो मैखाने मां निकिरी आयुसि। जेको मूं चयो सो यादि रखजांइ, पंहिंजी ज़बान खे क़ाबू कजांइ। मोकिलण वक़्तु हीर सटोस मूंखे हुकुम ॾिनो, मूं कंधु धुणियो। एतिरो ख़्यालु रखंदड़ दोस्त ॾिसी पाण खे ख़ुशकिस्मत महसूसु करे रहियो हुउसि, पर जीअं ई ख़ाली ऊंदाही गलीअ में पेर रखियुमि, कंहिं वेगाणप जे वर में वकोड़जी वियुसि। ईअं कॾहिं बि महसूसु न थियो हो। मूं सोचियो, काश हिकु शराब जी बोतल साण खणी अचां हा। अॼु गलियुनि में आराम सां बोतल पी थी सघियुसि। मोची जी जुतियुनि ॻंढण वारे पथर तां पंहिंजे बूटनि सां खड़खड़ करे हलियुसि पए त पंहिंजे ज़हन में रूमी जे जलसे वारे माण्हू जूं हिकारत भरियूं नज़रूं तरी आयूं। मूंखे ॾाढी तकलीफ़ पए थी। जेकॾहिं दुनिया में मूं लाइ का नफ़रत जोगी शइ आहे त इहा बनावटी पारसाई आहे। केतिरा ई भेरा मूंखे किन ख़ासि ऐं सख़्तु माण्हुनि एतिरो धमकायो आहे जो इहो यादि करे ॾकी थो वञा। उन्हनि ख़्यालनि में मां ईंदड़ गली ॾांहुं लड़ियुसि। डिघनि घाटनि वणनि जे करे इन घिटीअ में ॾाढी ऊंदहि हुई। चंड बि मूंखे उन ॻतियल ॻूढ़ी ऊंदाही में लिकाइण लाइ ककरनि जे पोयां लिकी वियो हो, न त मां उन्हनि ॿिनि मुखालफ़नि खे ॾिसी सघां हा जेकी मूं ताईं पहुची चुका हुआ। अस्सलाम अलैकुम। मूं पंहिंजी परेशानी लिकाइण लाइ आवाज़ में ख़ुशगवारियत आणण जी कोशिश कई, पर मुआफ़िज़नि मुंहिंजे सलाम जो को जवाबु न ॾिनो। उन जे बदिरां हुननि मूंखां पुछो त राति जे उन पहर मां हिते छा पियो करां। बसि ईअं ई घुमी रहियो आहियां, मूं भुणकियो। हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठासीं, हिकु अणवणंदड़ सांत में, जंहिंखे सिर्फ़ु परे खां ईंदड़ कुतनि जे आवाज़नि ई टोड़ियो। हिकु मुआफ़िज़ मूं ॾांहुं अची मुंहिंजो वात सिंघियो। हिन जे वात में धप आहे, हुन चयो। हा, इहा शराब जी धप आहे, ॿिए बि पक कई। मूं फ़ैसिलो कयो त मामले खे आराम सां हल कजे। परेशान न थियो, इहो हिकु मसनूई जाम आहे जेको असां मुस्लमाननि खे पीअण जाइज़ आहे। धप बि मसनूई हूंदी, मूं चयो। ही छा पियो बकी? पहिरीं मुआफ़िज़ दांह कई। बसि उन वक़्तु ई असांखे पंहिंजे नरम ऐं सुनहरी चांडोकी में ढकींदे चंड ककरनि खां ॿाहिरि आयो। हाणे मां साम्हूं बीठल माण्हू खे ॾिसी थे सघियुसि। संदसि मुंहुं चौकुंडो, खाॾी निकितल नीरियूं अखियूं ऐं सनो चुंहिंब वारो नकु। हू ख़ूबसूरत नौजवान लॻे थी सघियो, जेकॾहिं संदसि अखियूं झीणियूं ऐं हर वक़्तु मुंहं में कुंड न हुजनि सा। तूं हिन वक़्तु हिते छा पियो करीं? हुन वरी सवाल कयो। तूं किथां आयो आहीं ऐं केॾांहुं पियो वञीं? मूंखे पाण इहा ख़बर न आहे। इहे ॾुखिया सवाल आहिनि पुट। जेकॾहिं मूंखे जवाबु ख़बर हुजे हा, मां धरतीअ ते पंहिंजे हुजण जो गुझ परोड़े सघां हा। गलीज़ इंसान, तूं मुंहिंजो मज़ाक पियो उॾाईं, मुआफ़िज़ गुंड विझी चयो। उन खां अॻु जो मूंखे ख़बर पवे त छा पियो थिए, हुन पंहिंजो चोभक कढी हवा में लोॾियो। संदसि हरकत एतिरी ड्रामाई हुई जो मां खिलण खां बिना रही न सघियुसि। उन खां पोइ हुन मुंहिंजे सीने ते ज़ोर सां चोभक खयों। इहो वार एतिरो अचानक हो जो मां पंहिंजो तवाज़ुन बरक़रार न रखी सघियुसि ऐं किरी पियुसि। शायदि ही तोखे को ढंग सेखारे। तोखे ख़बर नाहे त शराब पीअण वॾो गुनाह आहे। मुआफ़िज़ जवाबु ॾिनो ऐं चोभक ॿिए हथ में पकड़ींदे पुछियईं। एतिरे क़दुरु जो मूं पंहिंजे पेट में गर्मी महसूसु कई। मुंहिंजो मथो दर्द जे दरिया में गोता खाई रहियो हो। मूंखे पोइ बि यकीन न थे आयो त मां पंहिंजे पुट जेतिरे छोकिरे जे हथां चोभक खाई रहियो आहियां। पोइ अॻिते वध ऐं मूंखे सज़ा ॾे। जेकॾहिं ख़ुदा जी जन्नत तो जहिड़नि माण्हुनि लाइ ख़ासि तौर ते वलारियल आहे त पोइ मां जहन्नम जी बाहि में सहण लाइ तयारु आहियां। जलाल में अची नौजवान मुआफ़िज़ मूंखे पूरी कुवत सां मारणु शुरू कयो। मूंखे हिकु पुराणो इश्किया राग यादि अची वियो ऐं मुंहिंजे चपनि मां बेसाख्ता निकिरी वियो। पको पह कयो हुउमि त पंहिंजी तकलीफ़ ज़ाहिर न कंदुसि। चोभक जे हर धक सां मुंहिंजो आवाज़ तेज़ थींदो वियो। प्यार कर महबूब मूंखे, दिलि अंदर खां उडेड़ी वञ।
लब मिठड़ा तुंहिंजा शराब खां वध ओतींदो वञ। मुंहिंजे अहिड़े तंज़ मुआफ़िज़ खे वधीक मशराए विधो। जेतिरो मूं तेज़ थी ॻायो ओतिरो संदसि मारण जो ज़ोर वधंदो थी वियो। मूंखे अंदाज़ो न हो त कंहिं इंसान जे अंदरि एतिरी मिक़दार में कावड़ भरियल थी सघे थी। एतिरो काफ़ी आहे बेबारस। मूं ॿिए मुआफ़िज़ खे परेशानी में रड़ कंदे ॿुधो। बसि कर यार। जहिड़ी तरह अचानक चुबक शुरू थिया हुआ तीअं ई ओचितो बंदि थी विया। मूं आख़िर में को साफ़ ऐं पुरज़ो लफ़्ज़ चवणु थे चाहियो, पर वात में आयल रत मुंहिंजो आवाज़ घुटे छॾियो। मुंहिंजे मैदे में मांधाण मची वियो ऐं जेसीं पाण संभालियमि उल्टी अची वई। तूं अॻु ई तबाह थियल आहीं, पर बसि तूं सिर्फ़ु उन ते इल्ज़ाम ॾींदे जेकी कुझु मूं कयो, उन मूंखे मलामत कई। हू मूंखे पुठी ॾेई तकड़ा तकड़ा हलंदा विया। ख़बर नाहे केतिरी देरि मां उते पियो हुउसि। वक़्तु ऐं ॿी हर शइ पंहिंजी अहमियत विञाए चुका हुआ। मां हुते कुझु लम्हा बि रही थी सघियुसि त पूरी राति बि। न सिर्फ़ु मूंखे पर मुंहिंजी शिनाख़्त खे बि लिकाईंदे चंड ककरनि में वरी लिकी पियो। जल्द ई मां मौत ऐं ज़िंदगी जे विच वारे किनारे ते अची पहुतुसि। पुॼाणीअ जी का परवाह ई न हुई। पोइ बेहसी छांइजण लॻी। हर ज़ख़म, हर संद, जिस्म में आयल हर चीर सूर खां चीचलाइण लॻो। मथो चकराइण लॻो। हर उज़वो घायल हो। उन हालत में मां कंहिं ज़ख़्मी जानवर जियां तड़पण लॻुसि। थोरी देरि गुज़री जॾहिं अखियूं खोलियमि त मुंहिंजी शलवार सॼी आली हुई। संद संद ॾुखी रहियो हो। मां ख़ुदा खां दुआ घुरी रहियो हुउसि त या त मूंखे बेहसी अता करे या वरी किथां शराब जी बोतल मैसर थिए। तॾहिं पाण ॾांहुं ईंदड़ क़दमनि जी छाप ॿुधमि। दिलि धड़कण विसारे वेठी। उहो गली में घुमंदड़ कोई छोकिरो बि थिए पियो सघे त चोर या कातिल बि। पर पोइ मूं सोचियो, मां छो पियो डिॼां। मां उन हद ते पहुची चुको आहियां जो मूंखे कंहिं शइ खां डपु नथो लॻी सघे। पाछे मंझां हिकु शख़्स निकितो, डिघो ऐं सनो दरवेश, जंहिंखे वार बि न हुआ। हू मुंहिंजे भर में गोॾनि भर अची वेठो ऐं उथण में मुंहिंजी मदद कयईं। हुन मूंखे पंहिंजो नाव शम्स तब्रेज़ ॿुधायो ऐं मूंखां बि मुंहिंजो नाव पुछियईं। कोनिया जो शराबी सुलेमान तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहे। मूं ॿुधायो ऐं पंहिंजे वात मां हिकु ॾंदु पटियुमि। तव्हां सां मिली ख़ुशी थी। तोखे रतु वेही रहियो आहे। शम्स मुंहिंजे मुंहं तां रतु उघंदे बुणकियो। न सिर्फ़ु ॿाहिरां पर अंदरां बि। उहो चई हुन पंहिंजे चोगे जे खीसे मां हिकु सुरमाई सराई कढी। ही दवा पंहिंजे ज़ख़्मनि ते लॻाए। बगदाद में ही मूंखे कंहिं नेक माण्हू ॾिनी हुई, पर मूंखां वधीक हिन जी ज़रूरत तोखे आहे। पोइ बि तोखे ख़बर हुजे त तुंहिंजा अंदरियां ज़ख़्म वधीक गहरा आहिनि। तोखे उन्हनि लाइ फ़िक्रमंद हुजणु घुरिजे। उहो तोखे यादि ॾियारींदो त तुंहिंजे अंदरि ख़ुदा आहे। हुन चयो, महिरबानी। संदसि रहमदिली ॾिसी मुंहिंजे दिलि मां उहो निकितो। उन मुआफ़िज़ मूंखे चब खयां। उन चयो त मां उन्हनि जे ई लाइक़ु आहियां। इहे लफ़्ज़ पंहिंजे वातां ॿुधी आवाज़ में का ॿाराणी शिकायत महसूसु कयमि ऐं पंहिंजे लाइ प्यार ऐं हिकु साथीअ जी शदीद ज़रूरत बि। शम्स तब्रेज़ पंहिंजो कंधु लोॾियो। खेनि उहो करण जो को हक़ न हो। हर शख़्स ख़ुदा जी ॻोल्हा पंहिंजे हिसाब सां करे थो। जंहिं ॻोल्हा लाइ हू पाण ई काफ़ी आहे, उन लाइ बि हिकु उसूल आहे। असां सभिनी खे हुन जे अक्स मां बणायो वियो आहे, पर उन जे बावजूदि असीं सभु हिक ॿिए खां मुनफ़िरद ऐं मुमताज़ आहियूं। के बि ॿ माण्हू हिक जहिड़ा न आहिनि। के बि ॿ दिलियूं यकसां रिधम ते नथियूं धड़कनि। जेकॾहिं ख़ुदा सभिनी खे साॻियो ठाहिणु घुरे हा त हू साॻियो ठाहे हा। उन करे हाणे इख़्तिलाफ़ात जी तौहीन व तज़लील करणु ऐं पंहिंजा इफ़्कार ख़्याल ॿियनि ते मढ़णु दरअसल परवरदिगार आलम जे मुक़द्दिस ऐं अज़ीम हिकमत जी तौहीन जे मुतरादिफ़ आहे। ॿुधण में इहो सुठो थो लॻे, पर छा तव्हां सूफ़ियुनि कॾहिं कंहिं शइ ते शक कयो आहे? मूं हैरानगीअ मां पर आराम सां पुछो। शम्स तब्रेज़ थकल मुर्कियो। असीं कंदा आहियूं। शक त सुठो आहे। उन जो मतिलबु आहे त तव्हां ज़िंदा ऐं जाखोड़ी आहियो। हू ख़ुशीअ वचां ॻाल्हाईंदो रहियो, सफ़ा ईअं ॼण कंहिं किताब तां
पढ़ंदो हुजे। ॿियो इहो त कोई हिकु राति में मौत क़ैद नथो थी सघे। हू सोचींदो आहे त हू मौत क़ैद थी वियो आहे ऐं जॾहिं ज़िंदगी में कुझु हेठि मथे थी वेंदो अथसि त मुशरिक़ थी वेंदो आहे, पोइ वरी मौत क़ैद थी वेंदो आहे। जेसीं ताईं असीं कंहिं मंज़िल ते रसी न वञूं तेसीं असांजो ईमान लुॾंदो लमंदो रहंदो आहे। ईमान जो रस्तो इहो ई आहे, हर नए क़दम ते असां हक़ जे वेझो थींदा वेंदा आहियूं। जेकॾहिं हीर सटोस तोखे ईअं ॻाल्हाईंदे ॿुधे त तोखे चवंदो पंहिंजी ज़बान ॾिस, हू चवंदो आहे त हर लफ़्ज़ हर कंहिं लाइ न हूंदो आहे। मूं चयो, ख़ैर उन ॻाल्हि जो मक़सदु सम्झी वरितो आहे। शम्स तब्रेज़ खिली ॾिनो ऐं उथी बीठो। अचु तोखे घर छॾे अचां, तुंहिंजे ज़ख़्मनि खे मलम पटी जी ज़रूरत आहे ऐं तोखे आराम बि करणु घुर्जे। उन उथण में मुंहिंजी मदद कई, पर मां मुश्किल सां हली सघियुसि थे। बिना कंहिं हिबक जे दरवेश मूंखे ईअं पुठी ते खणी रखियो ॼण मूं में को वज़न ई न हुजे। मां तोखे ॿुधायां पियो त मां सफ़ा गंदो लॻो पियो आहियां। मूं लॼ वचां बुणकियो, ख़ैर आहे सुलेमान, परेशान न थी। अहिड़ी रीति पेशाब रत या धप जो को ख़्यालु न कंदे दरवेश मूंखे कोन्या जी गलियुनि में खणी हलियो। घर वटां गुज़िरियासीं जिते माण्हू अघोड़ निंड में सुता पिया हुआ। बाग़ीचे जी भितियुनि जे परियां खां कुता भौंकी भौंकी असांजी मौजूदगी जो ऐलान करे रहिया हुआ। सूफ़ियानी शाइरीअ में शराब जे ज़िक्र ते मां ॾाढो तजस्सुस में हुयुसि। इहो सचो शराब हूंदो आहे या मस्नूई जंहिंजी सूफ़ी वाखाण कंदा आहिनि? मूं पुछो। उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे मुंहिंजा दोस्त? शम्स तब्रेज़ मूंखे मुंहिंजे दरवाज़े वटि छॾींदे चयो। हिकु उसूल आहे जेको उन ॻाल्हि जी वज़ाहत करे थो। ख़ुदा जो सचो आशिक़ जॾहिं मैखाने में वञे थो, मैखानो उन लाइ इबादतगाह बणिजी वञे थो, पर जॾहिं शराबी उन साॻी जॻह ते वञे थो त उहो महकदो बणिजी वञे थो। असीं जेको कुझु बि करियूं था उन में असुल किरदारु असांजे क़ल्ब जो थिए थो। जॾहिं हिकु सूफ़ी कंहिं ते निगाह विझे थो त संदसि ॿई अखियूं बंदि हूंदियूं आहिनि। उन जे बजाए हू पंहिंजी टीं अखि खोले थो, जेका संदसि क़ल्ब जी अखि आहे, जेका उन माण्हू जे अंदरी काइनात खे परोड़े थी। पंहिंजे अकेले घर में डिघी ऐं थकाईंदड़ राति में अॼु मूं ते जेको कुझु बि आश्कार थियो उन ते वीचार करणु लॻुसि। ॿाहिरां खां जेतिरी बेवसी ऐं पीड़ा महसूसु करे रहियो हुउसि, अंदरां ओतिरी फ़रहत ऐं ताज़गी महसूसु थे कयमि। गुज़रंदड़ वक़्त ते नज़र विधमि त उन पल में हमेशह रहण जी तमन्ना दिलि में उथी। आख़िरकार उन घड़ीअ मूं भायो त ख़ुदा आहे ऐं मूंसां प्यार करे थो। जेतोणीकि मां सरापा सूर हुउसि, पर हैरत आहे त मूंखे तकलीफ़ न पई थिए। इला नॉर्थ एम्पटन 3 जून सन 2008 ईस्वी। बेफ़िक्र छोकिरा खुलियल दरिया मां कंहिं नदीअ सां गॾिजी वहकिरे सां वहंदड़ लॻी रहिया हुआ। संदन चहिरा ऊन्हारे जी शुरूआत जी उस जियां बहकी रहिया हुआ, पर इला खेनि बेध्यानी मां ॾिसी रही हुई। हुन जो ज़हन त गुज़िरियल ॾींहं में थियल वाक़िअनि खे सोचण में रुधल हो। पहिरीं जॾहिं रंधिणे में हिन स्प्रिट खे मोल ॾिठो, जेतोणीकि हूअ पंहिंजो पाण खे उन लम्हनि लाइ तयारु करे चुकी हुई, पर पोइ बि हूअ हिकु गहरे ॾुख ऐं हिकलाई जे अहसास हेठि दॿिजी रही हुई। पंहिंजे कुते खे विञाइण ॼण दुनिया में पंहिंजो पाण खे अकेलो करण जे बराबरि हो। उन खां पोइ खेसि ख़बर पई त ओली घणे खाइण जी बीमारी में मुब्तला थी वई आहे, जंहिंजी ख़बर संदसि सॼे क्लास खे आहे। इला अहसास जुर्म जे हेठि दॿिजी वई। पंहिंजी धीअ सां संदसि तालुकात बाबति हिकु माउ जी हैसियत में हिकु सवाल कयो। इला जे अहसासनि जे खज़ाने में पछताव का नई शइ न हो, पर पंहिंजी ममता ते बेएतबारी हुयसि। अहिड़े वक़्त में इला अज़ीज़ ज़ैड ज़हारा ॾांहुं हर रोज़ केतिरियूं ई ईमेल्स मोकिलणु शुरू कयूं, 2-3 कॾहिं कॾहिं 5 खां बि मथे। उहा खेसि हर शइ जे बारे में लिखंदी हुई ऐं अजब हो त हू बि उते जो उते जवाबु मोकिलींदो हो। पंहिंजे सफ़र जे दौरान हू वक़्तु कीअं कढंदो हो ऐं इंटरनेट जी सहूलियत किथां आणींदो हो, इहो इला जी सम्झ खां ॿाहिरि हो। खेसि हुन जे लफ़्ज़नि जो आदी थियण में घणो वक़्तु न लॻो। जीअं ई वक़्तु मिलंदो हुयुसि त हूअ पंहिंजी ईमेल चेक करणु लॻी वेंदी हुई।
सुबुह जो पहिरियों कमु ऐं पोइ वरी नेरनि खां पोइ, वरी सुबुह वारी वाक तां वापसि अचण खां पोइ ऐं मंझंदि जी मानी ठाहिण वक़्तु, टीवी ते पंहिंजा पसंदीदा प्रोग्राम ॾिसण वक़्तु, कुकिंग क्लब में टमाटा कटण वक़्तु, साहेड़ियुनि सां फ़ोन ते ॻाल्हाइण वक़्तु, या पंहिंजे झाड़नि ॿारनि जूं स्कूल ऐं होमवर्क जे बारे में ॻाल्हियूं ॿुधण वक़्तु हिन पंहिंजो लैपटॉप ऐं ईमेल खोले रखी छॾिया। जॾहिं अज़ीज़ पारां को बि पैगाम न हूंदो हो त उहा पुराणा पैगाम पढ़ंदी हुई। हर दफ़े उहा अज़ीज़ जे पैगामनि मां को नओं पैगाम हासिलु कंदी हुई। उहा कुझु सराही ऐं कुझु परेशानी मंझां खिलण लॻंदी हुई। उन लाइ त ही छा थी रहियो आहे, उन लाइ त कुझु न कुझु थी रहियो आहे। अज़ीज़ सां ॻाल्हाईंदे इला महसूसु कयो त हूअ पंहिंजी संजीदा ऐं साख़्त ज़िंदगीअ खां परे थी रही आहे। हिकु अहिड़ी औरत जंहिंजी ज़िंदगी जो कैनवास त जीणो सुरमाई ऐं नासी हो, उहो पोशीदा रंग हिकु चमकदार सुर्ख रंग में बदिलजंदड़ हिकु औरत बणिजी रही हुई ऐं खेसि उन सां प्यार हो। अज़ीज़ हिकु ख़ुशतब ऐं वॾे दिलि वारो माण्हू हो। उहे माण्हू जेके पंहिंजी दिलि खे पंहिंजो बुनियादी रहनुमा नथा ठाहिनि, उहे जेके मोहबत लाइ दिलि नथा खोले सघनि ऐं जीअं सूरजमुखी सिज जी पोइवारी कंदो आहे, तीअं मोहबत जी राह जी पोइवारी नथा कनि। उन जे मुताबिक़ उहे ज़िंदा न आहिनि। इला सोचींदी हुई, मथां खेसि बि हुन उन फ़हिरिस्त में गैर जानदार वारी शयुनि में ई रखियो हुजे। अज़ीज़ खेसि उन बारे में न लिखंदो हो त हुन कहिड़ी नई फिल्म ॾिठी आहे। हू ॿियनि शयुनि जे बारे में लिखंदो हो, गहरियूं शयूं जीअं ज़िंदगी ऐं मौत ऐं सभ खां मथां मोहबत। इला खे अहिड़नि मामलनि ते पंहिंजा तासुर ज़ाहिर करण जी आदत न हुई, ख़ासि करे कंहिं अजनबी सां। पर इहो अजनबी हो जंहिं हुन जहिड़ी औरत खे पंहिंजी सोच बयानु कई। छा संदन गुफ़्तगू में को इश्कबाज़ी जो अंसर बि हो? इला सोचियो। जेकॾहिं हो त इहो हिकु मासूम अंसर हो जेको ॿिन्ही जी बहितरी लाइ हो। इहे ॿई हिक ॿिए सां इश्कबाज़ी करे थी सघिया, दुराई हंधनि ते रही हिक ॿिए खे सुधारे रहिया हुआ। उहा उन ॾेवट जी शुक्रगुज़ार हुई। उन पंहिंजे क़दुरु वारे अहसास खे ॻोल्हे वरितो हो जेको उन पंहिंजी शादी खां पोइ विञाए छॾियो हो। अज़ीज़ उन्हनि घटि मर्दनि मां हो जंहिंसां हिकु औरत पंहिंजी इज़त नफ़्स विञाइण खां बिना प्यार करे सघे थी, ऐं शायदि हू बि कुझु ख़ुशी हासिलु कंदो हुजे। उन में त हू हिकु विचोली उमिरि जी अमरीकी औरत जी तवजह जो मर्कज़ आहे। साइबर स्पेस संदन रवैयनि खे मामूल वारी ज़िंदगीअ में बि वज़हदार ऐं ख़ुश मिज़ाज बणाए तब्दीली आणे छॾी हुई। बिना के पछताव जे इश्कबाज़ी जो मौक़ियो फ़राहम कयो हो जेको उहा न पए चाहे, छो त वटसि अॻे ई घणो हो, ऐं ख़तरे खां बिना हिकु मज़ो जेको हूअ न पई चाहे, छो त उन कॾहिं खंयो ई न हो। इहो ईअं हो जीअं विसरियल ज़ाइक़नि वारे तामनि मां मज़ो वठिजे ऐं वज़न बि न वधे। उन जा के असरात न हुआ। तंहिं करे हिकु अजनबीअ ॾांहुं ख़त लिखणु मतां शादीशुदा ॿारनि वारी औरत लाइ गुस्ताखी हुजे, पर पंहिंजे रिश्ते खे रूहानी सभाउ ॾेई इला इहो अख़ज़ कयो त इहा मिठड़ी गुस्ताखी हुई।